भिरिया रोड वेझो हथियारबंदनि जो पुलिस चौकीअ ते हमिलो। ॿ एहलकार शहीद। ट्रेल शाख पुलिस चौकीअ ते अणॼातल हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। ड्यूटीअ ते मौजूद पुलिस एहलकार सईद सोलंकी ऐं गुलाम हुसैन गाजपर शहीद थी विया। वाक़े खां पोइ हथियारबंद शहीद एहलकारनि जा सरकारी हथियार खणी फरार। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी नाकाबंदी। सदर आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मुलाक़ात। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भी शरीक। मुल्क की मजमूई सियासी ऐं सिक्योरिटी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। दहशतगर्दीअ जे मुकमिल ख़ात्मे ताईं परॾेही पुठभराई याफ़्ता दहशतगर्दनि ऐं संदनि सहूलियतकारनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रखियूं वेंदियूं। सदर ऐं वज़ीर आज़म जी दहशतगर्दीअ जे ताज़नि वाक़िअनि जी सख़्त लफ़्ज़नि में मुसम्मत। मुलाक़ात जे दौरान क़ौमी असैम्बलीअ में 27वीं आइनी तरीम जे हवाले सां वोटिंग ते बि ॻाल्हि ॿोल। कैडेट कॉलेज वाना में मौजूद समूरनि शागिर्दनि ऐं उस्तादनि खे हिफ़ाज़त सां रेस्क्यू कयो वियो। कॉलेज ते हमले जे वक़्तु 525 कैडेट समेत अटकल 650 ॼणा मौजूद हुआ। सिक्योरिटी ज़रिए जो चवणु आहे त हाणे दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन जामे तरीक़े सां हतमी अंजाम ताईं पहुचायो वेंदो। आख़िरी ख़ारजीअ खे जहन्नम भेड़ो करण ताईं ऑपरेशन जारी रहंदो। गुज़िरियल ॾींहुं ख़ारजी फितने जे दहशतगर्दनि बारूद सां भरियल गाॾी वाना कैडेट कॉलेज जे मरकज़ी दरवाज़े सां टकराए छॾी हुई। सिक्योरिटी फोर्सिस जी बरवक़्त कार्रवाई में 2 ख़ारजी मारिजी विया हुआ। 3 दहशतगर्द कॉलेज अंदरि दाख़िल थी विया हुआ, जिन ख़िलाफ़ क्लियरेंस ऑपरेशन जारी आहे। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि ख़ारजियुनि जो तालुक़ु अफ़गानिस्तान सां आहे, जेकी टेलीफोन ज़रिए हिदायतूं वठी रहिया आहिनि। इस्लामाबाद जी J11 सेक्टर में डिस्ट्रिक्ट जुडिशियल कॉम्प्लेक्स जी पार्किंग एरिया में आपघाती हमलो। 12 ॼणा शहीद, 36 माण्हू ज़ख़्मी। पुलिस मूजिबि धमाको आपघाती हो, जेको पार्किंग एरिया में बीठल गाॾीअ मां थियो। वाक़े वारे हंधां आपघाती बमबार जी मुंडवी ऐं उज़वा बि मिलिया आहिनि। आपघाती हमले में केतिरनि ई गाॾियुनि ऐं मोटरसाइकिलुनि खे नुक़सानु पहुतो आहे। ज़ख़्मी में वकील ऐं फायरमैन बि शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे पिम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अस्पताल में इमरजेंसी कानून लागू कंदड़ इदारनि वाक़े वारे हंध खे सील करे छॾियो। आपघाती हमलो कंदड़ बाजोड़ जो रहवासी हो। जांच इदारनि आपघाती धमाके जी इब्तिदाई रिपोर्ट तयारु करे वरिती। ज़रीन मूजिबि शुरुआती जांच रिपोर्ट में चयो वियो आहे त आपघाती बमबार जुमे जे ॾींहुं इस्लामाबाद पहुतो। पीर उतारे वारे इलाइक़े में मोटरसाइकिल ते J11 आयो। IG इस्लामाबाद जो चवणु आहे त धमाके में 8 किलोग्राम ताईं बारूदी मवाद इस्तेमालु कयो वियो। इन वक़्त ताईं सबूतनि जे हवाले सां कमेटी जोड़ी वई आहे। इस्लामाबाद हमले में मुलविस किरदारनि खे बि साम्हूं आणींदासीं। पहिरियां आपघाती बमबार अंदरि वञी धमाके जी कोशिशि करे रहियो हुयो। बमबार खे रस्तो न मिलियो त ॿाहिरि हमलो कयो। वफ़ाई गरू वज़ीर मोहसिन नक़वीअ जी डिस्ट्रिक्ट जुडिशियल कॉम्प्लेक्स वटि हमले वारे हंध जो जाइज़ो वठण दौरान मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त काल्ह वाना में बि गाॾी सवार आपघाती बमबार कैडेट कॉलेज जी एंट्री पॉइंट वटि धमाको कयो। वाना अटैक में अफ़गानिस्तान मुलविस आहे। कम्युनिकेशन थींदी रही। अंदाज़ो आहे त अफ़गानिस्तान छा करे रहियो आहे। दहशतगर्दनि खे न रोकियो त असां बंदोबस्तु कंदासीं। सेनेट में मंज़ूरीअ खां पोइ 27वीं आइनी तरीम क़ौमी असैम्बलीअ में मंज़ूरीअ लाइ पेश। मुख़ालिफ़ धुर जो एहतजाज। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ 27वीं आइनी तरीम जो बिल पेश कयो। आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त आइन में तरमीम हमेशह मुशावरत सां कई वेंदी आहे। असां पहिरियां आइनी अदालत जे क़याम बदिरां आइनी बेंचेस जे क़याम ते इतफ़ाक़ कयो हो। सॼी दुनिया में आइनी मामलनि लाइ आइनी अदालतूं हूंदियूं आहिनि। ॿियनि मुल्कनि में जजनि जी मुक़ररी जुडिशियल कमीशन ज़रिए कई वेंदी आहे। मीसाक जमहूरियत में भी आइनी निज़ाम जो बुनियादी नुक़्तो शामिल हो। बिल में सोमोटो जो अख्तियार ख़त्म करे एक तरीक़ेकार वाज़े कयो वियो। जेकॾहिं ही तरीम पास थिए थी त मौजूदा चीफ जस्टिस आइनी कमीशन ऐं इदारनि जी सरबराही कंदो। भारत ख़िलाफ़ जंग खां पोइ ज़रूरी सम्झो त फील्ड मार्शल जे उहिदे खे आइनी अदनि में आंदो वञे। फ़ौज में मुक़ररी रैंक त थींदी आहे। फील्ड मार्शल जो एज़ाज़ त हयात हूंदो आहे। माज़ी में असां ॾिठो त आला उहिदनि ते मुक़ररी जा असर आया आहिनि। पार्लियामेंट जी सुपरमेसी ऐं ॿिन्ही ऐवाननि जे फ़ैसिलनि जी ताक़त सभिनी जे साम्हूं आहे। सदर ॿीहर पब्लिक ऑफिस में अचे थो त छूट ख़त्म थी वेंदी। शहदादपुर में पुलिस जी वहशानी तशद्दुद में मारिजी वियल उस्ताद जाम अज़ीज़ जकरोच वारसनि जो लाश हाला चौक ते रखी एहतजाजी धरनो जारी।
एहतजाज में उस्तादनि ऐं शहरियुनि जी वॾे अंग में शिरकत। वारसनि ॿुधायो त उस्ताद जाम अज़ीज़ खे पुलिस बिना जवाज़ करां गिरफ़्तार करे थाणे ते वेझाणे तशदुद जो निशानो बणाए क़त्ल कयो। उस्ताद जे खून सां इंसाफ़ करे SHO समेत ॿियनि मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ जांच कराई वई। पाकिस्तान पहिरीं वनडे मैच में श्रीलंका खे 6 रन्सनि तां हाराए छॾियो। 300 रन्सुनि जे हदफ़ आॾो श्रीलंकन टीम मुक़रर 5 ओवरनि में 293 रन्सूं ठाहे सघी। क़ौमी टीम पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 5 ओवरनि में 299 रन्सूं ठाहियूं हुयूं। सलमान आगा 105 रन्सुनि जी शानदार इनिंग खेॾी।